मेहड़ मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर रज़ाली सुमर मूजिब पीपीए जे अॻूणे सूबाई वज़ीर पीपी एमपीए फयाज़ अली बुट सगा शाख मेहड़ पारां ॾिनल आजियाणी में साफ़ी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इन्हनि हमेशह मूंखे इज़त ॾिनी आहे, मुंहिंजे बाबा खे ॾिनी, मुंहिंजे चाचा खे ॾिनी। मेहड़ मुंहिंजो शहर आहे। मां हिते 8 खां वठी पढ़ियो आहियां कॉलेज में। मां कल्ह बि किथे वेठा हुआसीं शादियूं कयूं पिया। हीउ मां नथो इहो चाहियां त हीउ अमन मां जेकर ख़राबु हुजे त मूंखे मज़ो ईंदो। मेहड़ जे अवाम खे जेकर बोर्ड हुई 2010 में उहे तव्हां सां गॾु हुआसीं, 2022 में बि तव्हां सां गॾु हुआसीं। मां वरी जेके तकरीरूं 23 में कयूं इलेक्शन में, जेके बि मोहबत रखंदड़ आहे न, मेहड़ सां दर्द रखंदड़ आहे, उहे असां सां गॾु आहे। बाक़ी असांखे ॻाल्हाइण किथे बि न ईंदो आहे। असां अमन पसंदि आहियूं ऐं बर्दाश्त बि न कंदासीं। अमन मान बहाल थिए पोइ उन्हनि खे बि ॾिसंदासीं। अच्छा, सियासत बाद में कभी पोइ मां जॾहिं असांजा मुखालिफ़ मां जॾहिं उन टाइम में जॾहिं बोर्ड हुई तव्हांजे साम्हूं आहे, असां चवंदा रहियासीं त असां सां गॾिजी मदद कयो, उहे मदद न पिया कनि। अॼु जेकर अमन अमान आहे, बिल्कुलु मां चवां थो थोरी घणी थिए थी ख़राबी, उहे बोर्ड जे टाइम किथे आहे? मां मेहड़ वासियुनि खां पुछां थो, बोर्ड जे टाइम ते उहे असां सां गॾु कोन आहे। जंहिंखे बि मेहड़ ते गिरत हूंदी उहो बोर्ड में गॾु हुअसि, जंहिंखे गिरत न आहे उहो बोर्ड में न हुअसि। हुन वधीक चयो त मेहड़ जो अमन अमान अवलियन दर्जी आहे, जंहिं ते का बि सौदेबाज़ी क़बूल न कई वेंदी। जल्द अमन अमान जी सूरत हाल खे पुलिस बहितर बणाईंदी। हुन चयो त सगा मेहड़ शाख समाजी कमनि में पाण मञायो आहे। सिहत तालीम समेत समाजी कमनि में सगा अॻु भरी रही आहे। सगा मेहड़ में सालियाने अखियुनि जी कैंप लॻाए मिसकिन माण्हुनि जी ख़िदमत करे रही आहे। रोशन तारा स्कूल जहिड़ो स्कूल हलाइण सां गॾु बोर्ड मुतासिर इलाइक़नि में मुफ़्त तिबी कैंपूं क़ाइमु कई वयूं। हुन चयो त मेहड़ तालुके गम्स अस्पताल जो यूनिट क़ाइमु करण सां गॾोगॾु मेहड़ तालुके जे स्कूलनि जी बहितरी ऐं अवलिन तरजीह आहे। जल्द स्कूलनि में कंप्यूटर सेंटर क़ाइमु कया वेंदा। इन मौक़े ते सगा मेहड़ जो सदर बदरुद्दीन पल पीपी एमपीए फयाज़ अली बुट खे अजरक टोपी पाराए डॉक्टर बशीर अहमद एरी, अहमद अली तुनियो, आज़म पमर, असलम चांडियो, जमील महसर, आमिर कुंभर, कादिर चांडियो ॿिया मौजूदु हुआ।